नालो? निसार जमाली। छा कंदा आहियो? मां स्टडी कंदो आहियां ऐं उन खां अलावा एक्टिंग भी कंदो आहियां सोशल अवेयरनेस ते। बलोच ईंदी आहे? जी बिल्कुल बलोच आहियो? जी। तव्हां ख़बर आहे इतर बाज़ टैलेंट मौजूदु आहिनि त देवा रवा या न रवा? टैलेंट मौजूदु आहे पर हाणे ॾिसूं था हर कंहिंजो पंहिंजो। तव्हांखे न ईंदी आहे न बलोची? बलोची ईंदी आहे पर उहा तव्हांखे जेका ईंदी आहे न उहा मकुरानी बलोच आहे शायदि, जेका ओरिजिनल आहे असां वरी सिंधी मिक्स आहे। उंगो विया गुड मां भी हवे अवरा तखन का बाकी कौन अवरा खनगा अले ती ध्यान बुको है पर घट समझ त न वे कमे आया हवर ऐशे ता जो हस्ते सिंधी अवरा खनगे ना हवे करे तर मई जबान समझा ना था मां सोचेगा मां बलोची अवरा खनगा त हमरा सिंधी अंदर जवाब देगा चाप छे कणे महिला जेको बलोची है सिंधी है बलोची मिक्स है आई कणा मना हाल सही के तर छे एक्टिंग कना मां एक्टिंग कना जो कुछ डायलॉग वगैरह तो आया कुछ जे कद बिसोरा सिलेक्ट त ठीक है न त इंशाल्लाह वर नेक्स्ट टाइम कामयाब जरूर पियो ऐं मु फेसबुक ते यूट्यूब ते कम खनवा तो सोशल अवेयरनेस ते वीडियो वगैरह ठावा इंशाल्लाह एक न एक जरूर कामयाब पियो इंशाल्लाह बेस्ट ऑफ लक असांजी दुआ तव्हां सां गॾनि ज़रूर तव्हां सिलेक्ट